नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध दिल ते पत्थर रखी कई। ग़रीब आवाम लाइ 28 अरब रुपया हर महीने रिलीफ पैकेज ॾिनो आहे। 1 करोड़ 40 लख ग़रीब घराणनि खे 2000 रुपया ॾिना वेंदा। रिलीफ अवाम जो हक़ हो, अवाम महांगाई जी चकी में पीसिजी रहियो आहे। ग़रीब वटि इलाज कराइण ऐं दवाउनि लाइ बि पैसा न आहिनि। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध दिल ते पत्थर रखी कई। ग़रीब आवाम लाइ 28 अरब रुपया हर महीने रिलीफ पैकेज ॾिनो आहे। 1 करोड़ 40 लख ग़रीब घराणनि खे 2000 रुपया ॾिना वेंदा। रिलीफ अवाम जो हक़ हो, अवाम महांगाई जी चकी में पीसिजी रहियो आहे। ग़रीब वटि इलाज कराइण ऐं दवाउनि लाइ बि पैसा न आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।